الظلمات والنور ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون وقال الله تبارك وتعالى في مقام آخر ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وقال النبي صلى الله عليه وسلم لوددت أن أقتل في سبيل الله ثم أحيا ثم أقتل ثم أحيا ثم أقتل ثم أحيا ثم أقتل أو كما قال عليه الصلاة والسلام إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اول اللہ علیم اعلی عالم جو دھنی اول اللہ علیم اعلی عالم جو دھنی قادر پنجی قدرت سے قائم آہ قدیم والی واحد وحدہ رازق رب رحیم سو سارا ہے سچو دھنی چئی حمد و حکیم کرے پان کریم جوڑوں جوڑ جہان جی جوڑے جوڑ جہان جی جدہیں جوڑیائیں تخامند خاص خلق محمد مکائیں کلمو تہ کریم تے چٹو چیائیں انا مولا کا وانت محبوبی ایئیں یچائیں لکھی ڈنائیں سبئی ساراؤں سید کے جوڑے جوڑ جہان جی پان کئیں پروار حامی ہادی ہاشمی سرداریں سردار سوہیں صحابن ست منج مسجد منیادار سید عبداللطیف چوے چارئی چاں چودھار ہوا ہے کاندہ حبیب سین علی جی اولاد کے جیکی بھائن گھٹ علی جی اولاد کے جیکی بھائن گھٹ پاڑوں تن پلی تن جو پرور پاڑی پٹ
खफ़ो ऐं खफ़त लहंदुन कीन लतीफ़ चवे। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा अणखुट अणगणिया एहसान जे ख़ालिक़े कायनात तहां असांखे अॼु हिन बाबरकत क़ुरान पाक जी महफ़िल में अचण जी सआदत नसीब कई आहे। दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त, अल्लाह ख़ालिक़े कायनात तहां असांजो गॾिजी वेहण, ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह जे अंदरि मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। चओ खणी आमीन, चओ खणी आमीन। थोरो ज़ोर सां, थोरो ज़ोर सां। हमरा वांदा थिया शाम जो पिटके खां, पोइ जंहिं महिल चांवर विरायूं त पोइ प्लेट में फको ॾिसी चए पियो असांजा पिटण ई ॾेख, अपने चावल ई ॾेख। हेॾो मौलवियुनि जा ज़ोर ॾिसूं, पंहिंजी आमीन बि ॾिस, ईअं न कर यार, ज़ोर सां चओ आमीन। अल्लाह शल तहां असांजो वेहण, ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह जे अंदरि मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद अल्लाह साईं तहां असांखे हक़ ऐं सच जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुहर्रमुल हराम जो महीनो आहे, ज़िक्र शुहदा, शान शुहदा, शहीदन जो ज़िक्र, शहादत जो ज़िक्र। शहादत हिक नेमत आ, शहादत हिक इनाम आ, शहादत हिक नवाज़िश आ, शहादत हिक मेहरबानी आ। अल्लाह जंहिं माण्हू खे पसंद कंदो आ, जंहिं माण्हू जी चूंड कंदो आ, उन्ही माण्हू खे अल्लाह शहादत जो ताज अता कंदो आ। इंसान चाहे मां हाफिज थियां, उनके ॿुधाइबो त वञ क़ुरान खे याद कर, दुनिया तोखे हाफिज सॾींदी। इंसान चाहे त मां कारी थियां, उनके चइबो त क़ुरान जी क़िरात सिख, दुनिया तोखे कारी सॾींदी। इंसान चाहे त मां आलिम थियां, उनके चइबो वञ इल्म पढ़, दुनिया तोखे आलिम चवंदी। को चए त मां मास्टर थियां, को चए त मां डॉक्टर थियां, को चए त मां मौलवी थियां। इहे सभु शयूं दुनिया में इंसान खे ॾस ॾिनो वेंदो, वञ हे कम कर त डॉक्टर तोखे दुनिया सॾींदी, हे कम कंदे मौलवी तोखे दुनिया सॾींदी, हे पढ़ंदे दुनिया तोखे कारी सॾींदी, हज कंदे दुनिया तोखे हाजी सॾींदी, जिहाद ते वेंदे दुनिया तोखे गाज़ी सॾींदी। लेकिन दुनिया जे अंदरि नबुव्वत एॾो वॾो इनाम आहे जेको अमल सां न मिलंदो आहे। ईअं शहादत भी एॾो वॾो इनाम आहे जेको अमल सां न मिलंदो आहे। अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन्ही खे शहादत जी मौत अता कंदो आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु पाक मुस्तफ़ा साईं जो सहाबी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अंत सैफुम मिन सुयूफिल्लाह। ख़ालिद तू एडी इज्जत वारो आ, मां मुहम्मद ऐलान तो कयां तू अल्लाह जी तलवार आ। दुश्मन जे मथों हमेशा तू हावी हुंदो आ, दुश्मन जे मथों हमेशा तू तलवार सां उन्हनि खे शिकस्त ॾींदो आ। हज़रत ख़ालिद बिन वलीद तमाम जंगन में सफ़े अव्वल में शरीक थिया। जॾहिं आख़िरी वक़्त हो, हज़रत ख़ालिद बिन वलीद बिस्तरे ते सुतल हा, जिंदगी ऐं मौत जी कशमकश हुई। हज़रत ख़ालिद बिन वलीद जे अखियुनि मां पाणी आयो। सवाल करण वारनि सवाल कयो, ख़ालिद ख़ैर त आहे, छाजे करे अखियुनि मां पाणी अची रहियो आहे? हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, अखियुनि मां पाणी इन्ही जे करे अची रहियो आहे, सॼी ज़िंदगी मैदान जिहाद में दुश्मन जे मुक़ाबले में तलवार हलाई आहे, केतिरा दुश्मन क़तल कया, पंहिंजे जिस्म जो हर हिकु हिस्सो ज़ख़्मी कराए चुको आहे। लेकिन आख़िरी वक़्त में मौत शहादत वारी न मिली आहे, मौत बिस्तरे ते मिली रही आहे। रोई करे दुनिया के पैगाम ॾींदो पियो आहे, मौत जंग में न है, मौत तलवार में न है। अल्लाह जाथे लिखी आहे, जहिड़े हाल में लिखी आहे उते अची करे रहंदी। मां ख़ालिद जी तमन्ना हुई, हर जंग में इरादो हूंदो हो त रब्बा शहादत वारी मौत ॾिजाई, लेकिन मां ख़ालिद खे शहादत वारी मौत न मिली आहे। इतो मालूम थींदो आहे शहादत इनाम आहे, अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन्ही खे ॾींदो आहे।
शहादत चाहे थोरो चओ, थोरो चओ। शहादत मां बोड़ो आहियां, तव्हां ॻाल्हायो नथा, ईअं न कयो। शहादत ज़ोर सां हिकु दफ़ो सभे चओ, इनाम आहे। तव्हां असांजी बिरादरी में, तव्हां असांजे पाड़े में जेकॾहिं कंहिं माण्हू खे को इनाम मिले त तव्हां असां इनाम मिलण खां बाद छा कंदा आहियूं? धाड़ घोड़ा, वावेला, खटूंदी, छा कंदा आहियूं? खुश थींदा आहियूं न त इनाम मिलियो आहे। असां सभु करबला जे शहीदनि ते, मस्जिद नबवी जे शहीदनि ते, मक्के ऐं मदीने जे शहीदनि ते खुश थींदा हो जो अल्लाह उन्हनि खे शहादत जे इनाम सां मुआनवन कयो आहे। अल्लाह उन्हनि खे शहादत जहिड़ो इनाम ॾिनो आहे। बाक़ी चवण वारे चयो, मौलवी हुसैन जी शहादत ते नथो रहे, पीउ जे मरण ते छो थो रोए? आई ॻाल्हि समझ में? अबे जे मरण ते, भाउ जे मरण ते, पुट जे मरण ते रोयण ईंदो आहे। जे हुसैन जी शहादत ते नथो रोए, अबे ऐं पुट जी मौत ते छो थो रोए? मां चयो, हे जेको रोअण आहे, हुन रोअण हिन रोअण में फ़र्क़ु आहे। हिते असांखे रोयण ईंदो आहे अबे जी जुदाई ते, अम्मा जी जुदाई ते, भाइरनि जी जुदाई ते, भेनरुनि जे जुदाई ते। त अॻु में गॾु हुयासीं, हाणे असां खां जुदा थींदो पियो आहे। इन जुदाई ते अखियुनि मां पाणी ईंदो आहे। मौत ते रोयण इहो बि कोन्हे हज़रत हुसैन साईं या हज़रत उमर साईं अॻु में असां खां जुदा हा, हाणे असांखे उन्हनि जी जुदाई ते रोयण नथो अचे, बल्कि शहादत ते ख़ुशी थींदी आहे जो अल्लाह उन्हनि खे शहादत जहिड़ी मौत ॾिनी आहे, शहादत जहिड़ो इनाम ॾिनो आहे। कायनात जो सरदार नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजे करे अल्लाह हिन कायनात खे वजूद ॾिनो आहे। असांजो अक़ीदो ते ईमान आहे। मुस्तफ़ा पैदा न थिए हा त रब आसमान पैदा न करे हा, मुस्तफ़ा पैदा न थियनि हा रब ज़मीनूं पैदा न करे हा, मुस्तफ़ा पैदा न थिए हा अल्लाह हिन कायनात में कख भी पैदा न करे हा। लौलाका लमा खलक़तुल अफलाक, सोना मुहम्मद जेकॾहिं मां अल्लाह अवां खे पैदा न कया हा त हिन कायनात में कख भी पैदा न कया हा। उहो मुस्तफ़ा साईं जंहिंजे करे अल्लाह हिन कायनात खे वजूद ॾिनो आहे। हथड़ा खणनि था अल्लाह जी दरबार आलिया में। फरमायो, लवदितु अन उक्तल फी सबीलिल्लाह, ओ मुंहिंजा अल्लाह, मां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तू वॾे इज्जतुनि सां नवाज़ियो आहे, पर मां मुहम्मद जी तमन्ना आई आहे, लवदितु अन उक्तल फी सबीलिल्लाह सुम्मा ओहया सुम्मा उक्तल सुम्मा ओहया सुम्मा उक्तल सुम्मा ओहया सुम्मा उक्तल। मां मुहम्मद तमन्ना तो क्या हिक दफे हयाती मिले, अल्लाह जे रस्ते में शहीद थिया, शहादत जो इनाम मिले, वरी जिंदगी मिले, वरी शहादत जो इनाम मिले, वरी जिंदगी मिले, वरी शहादत जो इनाम मिले। एतिरो शहादत में मज़ो आहे, एतिरो शहादत में मज़ो आहे। जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, जन्नती जन्नत में वेंदा, अल्लाह जी ज़ात आलिया जो दीदार थींदो, माण्हू ख़ुशि थी पवंदा। पोइ रब सवाल फरमाईंदो, ओ जन्नतियो, हाल ॾे अव्हां खे जन्नत में केॾो मज़ो आयो आहे, केॾो सुकून मिलियो आहे, केॾी राहत मिली आहे। सभु चवंदा परवरदिगार आलम ॾाढो मज़ो आयो आहे, ॾाढो सुकून मिलियो आहे, ॾाढी राहत मिली आहे। पर उन जन्नत में कुछ माण्हू अहिड़ा हूंदा ओ जेके दुनिया में शहीद थी करे अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान घोर करे आया हूंदा। उहे माण्हू अल्लाह जी दरबार आलिया में चवंदा, ओ असांजा परवरदिगार आलम जन्नत में ॾाढो मज़ो आहे, पर जेको शहादत जे वक्त मज़ो आयो हो ओड़ो मज़ो असांखे जन्नत में भी न अची रहियो आहे। एडी शहादत वडी नेमत आ। हजरत उमर इब्न खत्ताब रजी अल्लाह ताला अन्हु, हजरत उमर जी शहादत इन मुहर्रम जी पहिरीं तारीख ते आ। हजरत उमर रजी अल्लाह ताला अन्हु केर उमर आ ओ जंहिंखे पाक मुस्तफ़ा साईं हथड़ा घणी करे अल्लाह जी दरबार आलिया को पाण घुरियो आ। सवा लख सहाबा पाक मुस्तफ़ा साईं जा मुरीद बणिया। हजरत उमर वो इज्जत वारो जवान आ जेको मुरीद रसूल भी आ। त
गडो गड मुरादे रसूल भी आ हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु जंहिंजे लाइ रहमत वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो इन्नल्लाह जालल हक अला लिसान उमर व क़ल्बिही। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मोहम्मद ऐलान तो क्या उमर जे मथों रब एडी नेमत कई आ उमर जे मथों अल्लाह एडी मेहरबानी कई आ जो उमर जी जुबान ते जेको जुमलो ईंदो आ वो भी सच हुंदो आ उमर जे दिल में जेका गाल हुंदी आ उहा भी सच हुंदी आ। इन्नल्लाह जअलल हक अला लिसान उमर व क़ल्बिही। हजरत उमर जी दिल और जुबान ते अल्लाह हक के जारी करे छड़ियो आ। उमर सोचींदो आ तडे भी हक हुंदो आ उमर गाल्हाईंदो आ तडे भी हक हुंदो आ। रहमत वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ कान बादिया नबियुन लकान उमर इब्नुल खत्ताब। ओ दुनिया वारो मां मोहम्मद आखिरी नबी आया मुखों बाद को नौ नबी कायनात जी धरती ते नहीं ईंदो पर जे कदे अल्लाह मां मोहम्मद को बाद कंजे मथे ते नबुव्वत जो ताज सजाए हा मां पंहिंजे नबुव्वत वारे अखड़न सां ॾिसी रहियो आ मुंहिंजी उम्मत में उमर वो इज्जत वारो जवान आ उमर वो अजमत वारो जवान आ उमर वो मकाम वारो जवान आ। जे कदे मां मोहम्मद को बाद कंजे मथे ते नबुव्वत जो ताज ते हा तो उमर इब्ने खत्ताब ते अचे हा। एडी इज्जत वारो हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु रहमत वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफी मर्तबा हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु जी तारीफ बयान कया छड्यूं तारीफ के छड्यूं किताबन के हलो मदीने पाक आमना जे लाल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल आलिया में मस्जिद नबविया आमना जो लाल मस्जिद में तशरीफ फरमा थींदो पियो आ। सजो हथ अबू बकर सिद्दीक जे हथ में आ खबो हथ उमर इब्ने खत्ताब जे हथ में आ। पान मुस्कुराइंदा खिलंदा मस्जिद में दाखिल थिया सहाबा किराम दिसी करे खुश थियन लगा आका डाडा सोहना ठहो था इकड़े पासे दो अवां जो सोहरो अबू बकर आ बे पासे दो अवां जो सोहरो उमर आ अवां डाडा सोहना लगो था। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां पंहिंजे लफ्जन में चवा इमामुल अंबिया फरमायो सहाबियो जेकॾहिं इहो मंजर अवां के वणे थो पसंद अचे थो पोइ इहो मंजर पंहिंजे दिमाग में सजाए करे महफूज करे रखजो वक्त ईंदो दुनिया ॾिसंदी हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा। जीअं अॼु मां मोहम्मद खे ॾिसो था हिकिड़े पासे ॾों अबू बकर सिद्दीक आ ॿिए पासे ॾों उमर इब्ने खत्ताब आ। जॾहिं क़यामत जो मैदान थींदो को काथों उथी करे अल्लाह जी अदालत में ईंदो को काथों उथी करे अल्लाह जी अदालत में ईंदो लेकिन मां मोहम्मद जॾहिं अल्लाह जी अदालत में ईंदुसि हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा। जीअं अॼु ॾिसो था ईअं वरी इहो मंज़र क़यामत जे मैदान में ॾिसंदा वे मुंहिंजो हथ हिकिड़ो अबू बकर जे हथ में हूंदो ॿियो उमर जे हथ में हूंदो। लजपाल प्रीता तोड़ दे नहीं लजपाल प्रीता तोड़ दे नहीं जंदी बां फड़ ले विन ओनू छोड़ दे नहीं। इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे मैदान में ये बई मूसा इए गड होंदा इहो हजरत उमर इब्ने खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु अन्या मदीने पाक जे सफर ते नजर कयो जडे मानू मदीनतुल मुनव्वरा वेंदो आ मक्के को सफर मदीने जी तरफ थींदो आ अजीब मंजर होंदो आ अजीब कैफियत होंदी आ जे तो कदे मानू मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई कदे मानू मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई या मस्जिद मदीने जी इहो ई दोस्त जो दर थई। सुभान अल्लाह डाढा थकल लगो था यार इए न कयो डाढा थकल लगो था इए न कयो जोर सां चो सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह मौलवी जी तारीफ ना है, सुभान अल्लाह पीर जी तारीफ ना है, सुभान अल्लाह सरदार ते नवाब जी तारीफ ना है। ए सुभान अल्लाह उन्हीं अल्लाह जी तारीफ आ जे ताए असा के इंसान बनायो आ, जे ताए असा के सोहणो बनायो आ। हथ ॾिनई उन्हीं जो एहसान आ, पैर ॾिनई उन्हीं जो एहसान आ, अख ॾिनई उन्हीं जो एहसान आ, जुबान ॾिनई उन्हीं जो एहसान आ। अञा अॻिते चवां हथ त ॾिनई, वरी हथन में पकड़न जी ताक़त भी ॾिनई, अल्लाह जो एहसान आ। खोड़ अहिड़ा माण्हू नज़र अचनि था जन वटि